ज़िले काउंसिल कराची जी साल 2021-2022 जी 7,15,251 रुपयनि जी बचत वारी बजट एडमिनिस्ट्रेटर ज़िले काउंसिल कराची घंवर खान लगारी पेश कई। बजट में कुल आमदनी उकातो 3,32,80,61,177 रुपया रखियो वियो, जॾहिं गैर तरक़ियाती फंडनि जे मद में 2,93,98,792 रुपया, जॾहिं त तरक़ियाती कमनि जे मद में 1,26,79,17,134 रुपया रखिया विया। बजट में 7,15,251 रुपया बचत ॼाणाई वई। इन मौके ते साफ़ ॻाल्हाईंदे एडमिनिस्ट्रेटर डिप्टी कमिश्नर मलीर घंवर खान लगारी चयो त संदसि कोशिश आहे त मलीर जे माण्हुनि जी बहितरी लाइ सचाई ऐं ईमानदारी सां कमु करे। काउंसिल जी तारीख़ में पहिरियों दफ़ो बहराड़ी जे नियाणी जी तालीम खे अहलियत ॾींदे संदसि स्कॉलरशिप लाइ 50 लख रुपया रखिया विया आहिनि। हुन चयो त मुंहिंजी कोशिश आहे त ज़िले काउंसिल तरफ़ां थींदड़ कमनि में करप्शन न थिए। इन लाइ 8 रुकनी कमेटी जोड़ी आहे जेका थींदड़ तरक़ियाती कमनि जी निगरानी कंदी त जीअं कमनि जो मयार बहितर हुजे ऐं करप्शन जी रस्ता रोक थी सघे। इन मौके ते चीफ ऑफिसर अयाज़ हमीद बलोच, डायरेक्टर एडमिन शरीफ शेख, डिस्ट्रिक्ट इंजीनियर सईद आसिफ शाह, अकाउंट ऑफिसर इफ्तिखार दारो, टेक्नीशियन ऑफिसर ज़ुहैब बलोच ऐं ॿिया पिणु मौजूदु हुआ। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।